قاضي احمد लॻ ॻोठाणनि पारां नारी जे अगवा ख़िलाफ़ एहतजाज कंदे संदसि बाज़ियाबी जो मुतालबो कयो वियो। ॻोठ बहादुर चांडो जे रहवासियुनि नबन, परी, शमशाद ऐं नज़ीरा 25 वरनि जी नारी सुनेना चांडो जे अगवा जे ख़िलाफ़ प्रेस क्लब ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो। संदनि चवणु हो त राति 2 वॻे ख़ालिद मोर वड़द ख़ान ओठो ऐं उन जे घर मां ज़बरदस्ती नारी सुनेना खे अगवा करे खणी विया आहिनि, जंहिंजी रिपोर्ट काज़ी अहमद थाणे ते दाख़िल कई वई आहे, पर पुलिस का बि कार्रवाई न पई करे। हुननि वॾे वज़ीर, DIG ऐं SSP शहीद बेनज़ीराबाद खे अपील कई त नारी खे फौरी तौर ते बाज़ाब करे संदनि बेचैनी ख़तमु कई वञे। اوٻاوڙو भरिसां खमड़ा थाणे जी हद ॻोठ अलाह साहिब मीराणी जे रहवासी 3 नौजवाननि मोहम्मद रमज़ान वलद अलाह साहिब मीराणी, ग़ुलाम फरीद वलद मोहम्मद रमज़ान ऐं कार ड्राइवर तालिब हुसैन वलद खबड़ो मीराणी जे अगवा ख़िलाफ़ संदनि वारसनि पारां एहतजाज कयो वियो। हिन मौक़े ते मग़वी नौजवान जे वारसनि असगर मीराणी, माई हाजाणी, अब्दुर्रहमान ऐं ॿियनि चयो त महीनो अॻु टिनी नौजवान खे अगवा कयो, हाणे 10 लख रुपया भुंग घुरे पियो वञे, जंहिं लाइ पर्ची मोकिली वई आहे। संदनि चवणो हो त नौजवान 1 महीनो अॻु कंहिं कम सां गेकंद कोर्ट वारे इलाइक़े ॾांहुं वञी रहिया हुआ त वापसी ते उन्हनि सां फ़ोन ते राब्तो कटिजी वियो, जंहिं बाद अॼु शिकारपुर जे कचे वारे इलाइक़े मां अगवाकारनि पारां फ़ोन करे मग़विन जी बाज़ाबी लाइ 10 लख रुपया भुंग घुरे पियो आहे। हुन चयो त हू निहायती मिसकीन माण्हू आहिनि, वटनि एतिरा पैसा न आहिनि जो मग़विन खे धाड़ियुनि जे चंगे में आज़ादु कराए सघनि। हुन मुतालबो कयो त SSP शिकारपुर मग़विन खे बाज़ियाब कराए। सॻियूं भरिसां ॻोठ अलाबख्श शेख जे रहवासी शेख बरादरी पारां अगवा थियल शादीशुदा नारी 22 वरनि जी ॻोराड़ी फौजिया शेख जी बाज़ाबी लाइ एहतजाज कंदे टायरनि खे बायूं ॾेई धरणो हंयो वियो। ॻोठाणनि ग़ुलाम हुसैन शेख, अलहद शेख ऐं ॿिनि अॻवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरो कंदड़नि इंसाफ़ न अॻियां धाईंदे चयो त अटकल 6 महीना अॻु भट्टी बिरादरी जे माण्हुनि संदनि घर ते काहे करे क़ीमती सामान, सोना, ज़ेवर, रोक रक़म फुर कया ऐं हिकु शादीशुदा नारी 22 वरनि जी ॻोरहारी मुसम्मात फौजिया ग़ुलाम हुसैन शेख खे मुबैना अगवा करे विया। एहतजाज कंदड़नि हाई कोर्ट, IG सिंध, DIG सखर, सेशन कोर्ट खैरपुर, SSP खैरपुर खां मुतालबो कयो त उन्हनि जी दाह ॿुधी साणनि इंसाफ़ कयो वञे। वारी खणी वियो आहे भट्टी अली हसन जी, 6 महीनो आहे जी, 2 महीनो पेट हो खणी वियो आहे अगवा करे हथारनि जे ज़ोर ते जी जी, जेको आहे तो खणी विया आहिनि। हाणे जेको आहे मुंहिंजी धीउ बि खणी विया आहिनि, हिकिड़ी छॾे विया आहिनि, उहा रोए रड़े थी पई हिते। घोटकी ज़िले में कारोबारी जी कुदी रस्म जे बहाने सां औरतुनि जे वधंदड़ क़त्ल जे वाक़िअनि ख़िलाफ़ ऐं क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ रवादारी तहरीक सिंध सिविल सोसाइटी पारां प्रेस क्लब घोटकी खां पीपल चौक ताईं एहतजाजी रैली कढी वई, जंहिंजी क़यादत रवादारी तहरीक सिंध जे सदर पुनल सारियो, सारंग कलादी जनरल सेक्रेटरी मुस्तफ़ा मीराणी ऐं ॿियनि कई। रैली में शरीक अॻवान ॻाल्हाईंदे चयो त घोटकी ज़िले में कारोबारी जी रस्म हिकु मुनाफ़े बख़्श कारोबार जी शक्ल अख़्तियार करे वई आहे। इंतज़ामिया अहिड़नि वाक़िअनि खे रोकण ऐं जवाबदार गिरफ़्तार करण में मुकमल नाकाम थी चुकी आहे। इंतज़ामिया अहिड़े अखबूट क़ातिलनि सां मिली भगत ज़ाहिर करे थी। रैली में शिरकत कंदड़नि इंतज़ामिया खे चेतारियो त जेकॾहिं क़त्ल थियल न्याणियुनि जा क़ातिल गिरफ़्तार करे खेनि कैफ़िर किरदार ताईं न पहुचाइबो त हिकु मुनज़्ज़म एहतजाजी तहरीक हलाई वेंदी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk